ठठे शहर जो पाणी गुज़िरियल 15 ॾींहं खां बंदि। वाटर सप्लाई इंतज़ामिया जी लापरवाही चोट चढ़ी वई। पाणी टैंकर माफ़िया जी शक्ल इख्तियार करे वरिती। पाणी जो टैंकर 2000 रुपया सुज़ुकी टैंकी 800 रुपयनि ताईं क़ीमत मुक़रर। पाणी खोड़ ख़िलाफ़ वार्ड नंबर 4 जे रहवासी बीपी अगवाण नज़ीर अहमद बंधु जी अगवाणी में मुहर्रम ॼामोट, अनवर नाहियो, हाशिम मेमण, बसर मेमण ऐं ॿिया सराफ़ा एहतजाज। उन्हीअ मौक़े ते पीपल्स पार्टी वार्ड नंबर 2 जे अगवाण नज़ीर अहमद बंधु सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे इलाइक़े जो पाणी 15 ॾींहं खां बंदि आहे। जॾहिं त पाणी मौजूदु आहे, ॿियनि इलाइक़नि में पाणी हली रहियो आहे, पर असां वटि मुक़ररु कयल वाटर सप्लाई इंचार्ज इल्हा बख़्श बशीर जेको हथरादू वाल बंदि करे इलाइक़े जो पाणी बंदि कयो आहे, जॾहिं त ॿियनि इलाइक़नि में पाणी बि दस्तूर हली रहियो आहे। जॾहिं त मज़कूरा इंचार्ज पाणी जे बारे में पुछण ते इलाइक़े जे माण्हुनि सां बदकलामी करे रहियो आहे। उन मौक़े ते हुननि वसवारनि खां मुतालबो कयो त वाटर सप्लाई इंचार्ज खे फ़ौरन हटाए संदसि जाइ ते सुठी साख रखंदड़ सैयद इनायत अली शाह खे इंचार्ज मुक़ररु कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।